पूरी दुनिया जे बॉर्डर में भी पोरियतन जे आलमी दिहाड़े योम मई जे मौके ते शिकागो जे शहीद पोरियतन के भेटा पेश करण लाइ बॉर्डर शहर में वतन दोस्त मजदूर फेडरेशन पारां शानदार रैली कढी वई, जंहिंमें सवन जे तादाद में पोरियतन शिरकत कई। रैली जी अॻवानी सदरुद्दीन मसण, जावेद अहमद जुणेजो, नबी बख्श जुणेजो, इम्तियाज़ अली मसण, महरम भट्टी, माशूक केरी, जावेद कलोड़ो, कामरेड इमदाद खासकेली, उम्मेद अली बिरोही ऐं ॿियनि कई। रैली में सवे पोरियतन जे हथनि में ॻाढ़ा झंडा बैनर खंयल हुआ। उन मौके ते अॻवाननि शिकागो जे शहीद पोरियतन जी पंहिंजे हक़नि जी आसलात लाइ ॾिनल अज़ीम कुर्बानीनि ते खेनि भरपूर लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। ऐं मज़दूरनि चयो त असांजे मुल्क में बि मज़दूर तबिके जे माण्हुनि सां इंतिहा ज़ुल्म थिए पियो। मज़दूरनि लाइ हुकूमत पारां का बि पॉलिसी न पई जोड़ी वञे। उॾा अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शिकागो जे उन्हनि शहीदनि खे भेटा पेश करे रहिया आहियूं, जंहिंजी जदोजहद करे पूरी दुनिया जा मज़दूर 16 कलाकनि मां 8 कलाक ड्यूटी करे रहिया आहिनि। पर अफ़सोस जो असांजे मुल्क में पोरियतनि लाइ हुकूमत पारां का बि पॉलिसी न जोड़ी वई आहे। इहा वॾी ज़्यादती आहे। पूरे मुल्क जे बॉर्डर में बि मज़दूर तबिके सां तरह तरह जूं ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि। ख़ासि करे राइस मिल जे मज़दूरनि खे EOBI में रजिस्टर्ड न कराइण ऐं मज़दूरनि सां थींदड़ नाइंसाफ़ियूं रोकण लाइ हुकूमत खे घुर्जे त मज़दूर तबिके जे माण्हुनि खे फौरी तौर ते सहूलियतूं ॾेई पोरियत तबिके जे माण्हुनि सां इंसाफ़ करे संदन बेचैनी ख़तमु। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।